साह खणो, पहिरियां साह खणो, रिलैक्स थियो, पाणी पियो, ठीकु आहे। बोलेगी मुंह खोलेगी तो ही तो ज़माना बदलेगा। मज़ो त पोइ कुझु माण्हुनि खे चुप वेहण में बि ईंदो आहे। AI हिकिड़ो टूल कोन्हे, ये पूरी एजेंसी आहे। वॉइस ऑफ यूथ मैं कुछ न कहूँ और ये चाहूँ कि मेरी बात खुशबू की तरह उड़ के तेरे दिल में चली जाए। तमाम ज़रूरी है वो कम्युनिकेशन स्किल्स। 0.1 इज लक, 99.9 इज मेहनत। सिर्फ मोटिवेशन सां कुछ कोन थींदो, डिसिप्लिन थियो। So it's not abnormal, it's quite normal। पर यूथ खे बुक्स पढ़णु खपनि ऐं मां ट्रेवल में बुक्स पढ़ंदी आहियां। त कमु वॾो नंढो न हूंदो आहे, सभु कमु वॾा हूंदा आहिनि, उन डिग्निटी हूंदी आहे। छो जो महिनत सरमायो आहे, तव्हांखां हर शइ खसिजी सघिजे थी। अॼु असीं हिकु नओं सफ़र शुरू करे रहिया आहियूं जिते हर ॻाल्हि मां कुझु नओं सिखण लाइ मिलंदो। लेट्स वेलकम मैम वहीदा मैसर, द एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऑफ ज़ैबिस ज़ैपटेक। वेलकम टू द वेरी फर्स्ट एपिसोड ऑफ ज़ैप टॉक्स। थैंक यू रिया। ओके मैम, कुझु सवाल आहिनि असांजा ज़ैप टॉक्स जे हवाले सां। कुझु असांजा पंहिंजा आहिनि, कुझु यूथ जा सवाल आहिनि। त शुरू कयूं था फर्स्ट एपिसोड। त ज़ैप टॉक्स शुरू करण जो आइडिया तव्हांखे किथां आयो ऐं उनजो छा पर्पज़ आहे? हाँ, ज़ैप टॉक्स, नॉट ज़ैपटेक। ज़ैप टॉक्स शुरू करण जो ख़्यालु मूंखे ईअं आयो त जिते वञा थी या इवन सोशल मीडिया ते या मुंहिंजी फील्ड ते या क्लासरूम जे अंदरि यूथ जा कई सवाल आहिनि, उन रिज़र्वेशन्स आहिनि, उन्हनि जे अंदरि जा उधमा आहिनि, ठीकु आहे। ऐं असां वटि को अहिड़ो प्लेटफॉर्म कोन्हे जंहिंमें उन्हनि जा सवाल ॿुधा वञनि, उन्हनि जी राय ॿुधी वञे, उन जी ॻाल्हि ॿुधी वञे ऐं पोइ उन्हनि खे वरी उन हिसाब सां असां राह ॾेखारियूं, उन्हनि जे सूंहां थियूं न। बिल्कुलु, ठीकु आहे न। बिल्कुलु। सो इन करे मूं सोचियो त ज़ैपटेक जे प्लेटफॉर्म तां ज़ैप टॉक्स जेको सिर्फ़ु यूथ जे लाइ हुजे, यूथ खे एंटरटेन करण जे लाइ, उन्हनि जी जेके रिज़र्वेशन आहिनि, उन्हनि जा जेके सवाल आहिनि, उन्हनि खे गाइड करण जे लाइ, तॾहिं असां ज़ैप टॉक्स शुरू कयोसीं। बिल्कुलु, बिल्कुलु सही। अच्छा मैम, इहो ॿुधायो त ज़ैप टॉक्स में कहिड़ा टॉपिक्स कवर कया वेंदा ऐं कहिड़े टाइप जा गेस्ट उन में इन्वॉल्व हूंदा? रिया, इहो तव्हां तमामु बहितरीनु सवाल कयो आहे। पहिरियां त ज़ैप टॉक्स में मूंखे उहे स्टूडेंट्स, यूथ जेके असां वटां पढ़ी विया आहिनि, ट्रेनिंग करे विया आहिनि, उहे मुंहिंजा गेस्ट थींदा त पंहिंजी सक्सेस स्टोरीज़ ॿुधाइनि ॿिए यूथ खे, उन्हनि खे इंस्पायर करण जे लाइ। प्लस मूं वटि ईंदा इंडस्ट्री जा माण्हू, प्लस मूं वटि ईंदा इन्फ्लुएंसर्स, चाहे उहो सोशल मीडिया जे कंहिं बि प्लेटफॉर्म जा आहिनि। छो यूथ जी अॼुकल्ह इंस्पिरेशन जेकी आहे, रोल मॉडल्स जेके आहिनि, उहे सोशल मीडिया जा इन्फ्लुएंसर्स बि आहिनि। उन्हनि खे घुराईंदासीं, छो जो इहो मूंखे यूथ ई चयो आहे जॾहिं मां वयसि पे हिकिड़े फील्ड विज़िट ते। इन खां अलावा असां घुराईंदासीं, इवन पेरेंट्स अची सघनि था, ट्रेनर्स अची सघनि था, असांजे जेके टीचर्स आहिनि। सो ही प्लेटफॉर्म आहे यूथ जे लाइ, यूथ सां वाबस्ता जेके बि माण्हू हूंदा उन्हनि सभिनी खे घुराईंदासीं। सही। अच्छा ज़ैप टॉक्स जी अगरि हिकिड़ी टैग लाइन हुजणु खपे त पोइ छा तव्हां सजेस्ट कंदव? वॉइस ऑफ यूथ। वॉइस ऑफ यूथ, हा, उहो इन जे करे ॾिसो, इलाही पुराणी ॻाल्हि आहे, हाइड पार्क त ॿुधो हूंदो लंडन में, जिते हर माण्हू हर क़िस्म जी ॻाल्हि अची करे सघे थो, ठीकु आहे, एक्सप्रेस करे सघे थो। सो मां सम्झां थी त यूथ खे बि असां अहिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं जिते हू एक्सप्रेस करे सघनि पंहिंजी ॻाल्हि। ऐं इहे जेके ज़ैप टॉक्स जा पॉडकास्ट थींदा, उहो ज़रूरी न आहिनि त कराची में थियनि, उहे असां कश्मीर में बि कंदासीं, त मेहड़ में बि कंदासीं, त उहो लाड़काणे में कंदासीं, नवाबशाह में कंदासीं, टंडे मोहम्मद खान में कंदासीं, खैरपुर में कंदासीं, त घारो में कंदासीं। जिते जिते यूथ आहे उते असां हली वेंदासीं। हिते बि त थींदा ऑब्वियसली, छो जो कराची सिंध जी राजधानी आहे, सिंध जो कैपिटल आहे, इंडस्ट्री घणी हिते आहे, पर असां कोशिशि कंदासीं त इन्हनि शहरनि में पॉडकास्ट खे खणी वञूं। ठीकु, इहा त इलाही ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो हर डिस्ट्रिक्ट में, हर कुंड पासे में सिंध जे हर कंहिंखे मौक़ो मिले थो ज़ैप टॉक्स सां कनेक्ट थियण जो ऐं पंहिंजा आइडियाज़ शेयर करण जो। हा, ज़ैप टॉक्स ज़ैपटेक सां कनेक्ट थींदा थ्रू ज़ैप टॉक्स। सही। अच्छा मैम, तव्हांजे नज़दीक
सक्सेस जी छा डेफिनेशन आहे, छा खे तव्हां चओ था सक्सेस? मुंहिंजे ख्याल में सक्सेस इज अ जर्नी, ठीकु आहे न, इट्स नॉट अ डेस्टिनेशन। मतिलबु जेके तव्हांजी कामयाबी आहे उहो सफ़र आहे, बिल्कुलु उहा का हिकिड़ी मंज़िल न आहे। नंढा नंढा माइल स्टोन्स ईंदा आहिनि जेके तव्हां सेट कंदा आहियो। मिसाल तौरु कंहिं ज़माने में मुंहिंजो माइल स्टोन इहो हुयो त मां मैट्रिक पास कयां, इंटरमीडिएट, यूनिवर्सिटी, यू नो, कंहिं इंटरव्यू में अपियर थियणु, का उहो जॉब वठणु, का हिकिड़ी स्किल सिखणु। त सक्सेस हिकिड़ी जर्नी आहे, उनखे मां कॉन्स्टेंट हिकिड़ो लफ़्ज़ नथी ॾेई सघां जिते बीहजी वञे। सो नटशेल में त सक्सेस इज़ अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन। सही। अच्छा मैम, हिकिड़ी कहिड़ी हिकु स्किल हुजणु खपे जेका तव्हां चवंदव त यूथ खे हिकु ज़रूरी हिकिड़ी लर्न करणी आहे, सिखणी आहे, जेका हर स्टेज ते उन्हनि खे कमु ईंदी? ॾिसो, अॼुकल्ह मल्टीटास्किंग जो दौरु आहे, ऐं हा, फोकस करण बि ज़रूरी आहे। अगरि तव्हां हर भरू मूंखे चओ त हिकिड़ी स्किल ॿुधायो, ईअं त कई स्किल्स खपनि, कहिड़ी बि जॉब जे लाइ, कहिड़े बि कम जे लाइ, कहिड़ो इवन तव्हां स्टूडेंट आहियो त बि तव्हांखे मल्टीपल स्किल्स खपनि थियूं। पर मां सम्झां थी त यूथ जे लाइ जेका स्किल हिन तमामु ज़रूरी आहे उहो कम्युनिकेशन स्किल्स। कम्युनिकेशन, हा, मुंहिंजे ख़्याल में कम्युनिकेशन स्किल फस्ट आहे, उनखां पोइ ॿियूं शयूं, पोइ हुन में कॉन्फिडेंस बि आहे, हार्ड वर्क बि आहे, त ॿियूं जेकियूं स्किल्स आहिनि। कम्युनिकेशन स्ट्रांग हूंदो त अॻिते माण्हू कुझु कम्युनिकेट करे सघंदो। सही, बिल्कुलु। अच्छा मैम, तव्हांजे लाइ कुझु यूथ जा सुवाल आहिनि जेके पर न, तव्हां जॾहिं चयो त कम्युनिकेशन स्किल्स जे थ्रू ई हू अॻिते वधी सघंदा, कुझु चई सघंदा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, पुराणी, हिकिड़ो स्लोगन असांजे वुमेन एक्शन फोरम जो, त तू बोलेगी मुंह खोलेगी तो ही तो ज़माना बदलेगा। त ॻाल्हाइण, यू नो, कम्युनिकेशन, तू बोलेगी मुंह खोलेगी तो ही तो ज़माना बदलेगा। सही, आवाज़। त असांजो हिकिड़ो नेक्स्ट सेगमेंट आहे जंहिंमें यूथ पंहिंजी कम्युनिकेशन जे थ्रू असां सां इंटरेक्ट करणु था चाहिनि, जंहिंमें फर्स्ट क्वेश्चन इहो आहे त मां लाइफ में छा कयां? ऐं हिकिड़ो कोई माण्हू आहे उहो पुछे थो त मां लाइफ में छा कयां, छा तव्हांजो हूंदो जवाबु? साह खणो, पहिरियां साह खणो, रिलैक्स थियो, पाणी पियो, ठीकु आहे, पंहिंजी हेल्थ जो ख़्यालु रखो। इफ यू आर हेल्दी देन यस, उहो कमु कयो जेको तव्हांखे मज़ो ॾिए, बिल्कुलु, जेको तव्हांजो पैशन हुजे। हाणे पैशन इहो त हा, मज़ो त पोइ कुझु माण्हुनि खे चुप वेहण में बि ईंदो आहे। इहो ख़ाली वेहण जो मज़ो न, त मज़ो इहो आहे त मां कुझु न कयां ऐं जेको सभु कुझु पाण मिले। इन ते मूंखे यादि आयो परवीन शाकिर जो हिकिड़ो शेर आहे, त वाह मज़े जो शेर आहे, चए थी त मैं कुछ न कहूं और ये चाहूं कि मेरी बात खुशबू की तरह उड़ के तेरे दिल में चली जाए। लाइटर नोट में, त तव्हांखे छा करिणो आहे बाबा? कमु करिणो आहे। जेका बि फील्ड तव्हां सिलेक्ट कई आहे उन में पंहिंजो बेस्ट ॾियो, उन में तव्हांजो फोकस हुअणु खपे, इहो करिणो आहे। बिल्कुलु, बिल्कुलु। अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन इहो आहे त मूंखे फेल्यूर खां ॾाढो डपु लॻंदो आहे, उन जे लाइ छा करणु खपे? इट्स ऑब्वियस, नाकामी खां हर को ॾिजंदो आहे, फेल्यूर खां फियर हूंदो आहे, पर मां सम्झां थी त फेल्यूर घणनि स्टेजिस ते असांजी लर्निंग आहे। जॾहिं असां नाकाम थियूं था, असां किरी था पऊं, त उहा हिकिड़ी असांजी सिख्या आहे। चवंदा आहिनि न, इन ते बि वरी हाणे यादि थो अचे कुझु कोट या शेर, त गिरते हैं घुड़सवार ही मैदानों में, त फेल थियण खां पोइ ई सिख्या थींदी आहे। पर ईअं न थिए जो असां पिया फेल थींदा रहूं, हिकिड़े फेल्यूर मां सिखणो आहे, उहा ग़लती वरी न थिए, ठीकु आहे न। ऐं डिॼण जी ज़रूरत कोन्हे। अलाए घणा दफ़ा मूंखे बि नाकामी मिलियूं हूंदियूं, घणाई मुंहिंजा जेके प्लान्स हूंदा उहे एग्ज़ीक्यूट मां न करे सघी हूंदसि एज़ पर माई सेट रोल्स। ऐं नाकामी उन्हनि खे मिलंदी आहे जेके कोशिशि कंदा आहिनि। एक्ज़ैक्टली, यस, तव्हां बिल्कुलु सही जो कंहिंखे हूंदो आहे। हा, सही। अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन आहे त पेरेंट्स सपोर्ट नथा कनि। मां सम्झां थी पेरेंट्स सपोर्ट इन जे करे न कंदा आहिनि जो कॾहिं कॾहिं असां पेरेंट्स खे उन जी एक्सपेक्टेशन्स वारियूं रिज़ल्ट्स न ॾींदा आहियूं। बिल्कुलु। पहिरियां त पेरेंट्स जो न कॉन्फिडेंस तव्हां ते डेवलप थियणु खपे न, तव्हां कुझु करे त ॾेखारियो, का रिज़ल्ट त ॾेखारियो। बिल्कुलु, उन्हनि जो तव्हां ते एतमाद वधंदो
ऐं मां नथी सम्झां त पेरेंट्स जेके आहिनि उहो बग़ैर कंहिं रीज़न जे सपोर्ट न कंदा, ईअं न आहे। अच्छा, हिकिड़ो माण्हू तो चवे त अगरि 25 सालनि ताईं मां कुझु अचीव न कयो आहे त पोइ छा मां लेट थी वियो आहियां या थी वई आहियां? 25 साल त बाबा कुझु ई कोन्हे, तव्हां फिक्स न कयो पाण खे, ऐं बेटर लेट देन नेवर इवन। तव्हां कॾहिं बि शुरू करे सघो था। तव्हांजो अॼु खां पहिरियों स्टेप जेको आहे उहो बि तव्हांजी मंज़िल ॾे तव्हांखे राग़िब करे सघे थो। कॾहिं बि लेट न हूंदो। ऐं पाण खे कंपेयर न कयो। हिकिड़ो इहो वॾो मसइलो आहे असांजे यूथ जो, त फलाणो जेको आहे उहो त 22 सालनि में बंगलो अथसि, कार अथसि, ठीकु आहे, या हेतिरो बिज़नेस अथसि, ईअं ई आहिनि न शयूं। त तव्हां हर माण्हू चेंज आहे, डिफरेंट आहे, तव्हांजा सर्कमस्टेंसिस ॿिया आहिनि। इन जे करे बी योर सेल्फ। तव्हां 25 साल में पाण थियो जेके आहियो, कॾहिं बि लेट न आई आहे। मैम हिकिड़ो यूथ जो इहो बि क्वेश्चन आहे त छा AI असांजूं जॉब्स खणी थी वठनि असांजूं अपॉर्चुनिटीज़? जेके AI यूज़ न कंदा हा उन्हनि जूं, जेको AI यूज़ कंदो, सिखंदो, स्किल्स खे अप कंदो, उन जे लाइ त मसइलो ई कोन्हे। ॾिसो, AI ते अलॻि सां असां कंदासीं पॉडकास्ट, हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, छो उहा AI हिकिड़ो टूल कोन्हे, इहा पूरी एजेंसी आहे, ठीकु आहे। ऐं फ़िलहाल ताईं जेके बि असांजे हिते कमकारियूं पाकिस्तान लेवल जूं आहिनि, उन में AI टूल्स तव्हांखे सप्लीमेंट कंदो, ठीकु आहे, तव्हांखे सपोर्ट कंदो। AI टूल्स तव्हांखे सिखणा पवंदा, न त तव्हां कमु न करे सघंदव। ठीकु। अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवाल आहे यूथ जो, त छा कामयाबी जो राज़ लक सां आहे या हार्ड वर्क सां आहे? ॾिसो, लक अपॉर्चुनिटी जो डोर ओपन करे सघे थी। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे, इत्तेफ़ाक़ थी वेंदियूं शयूं, पर उते रहण जे लाइ ऐं कामयाबु थियण जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी। महिनत ज़रूरी आहे। महिनत 99.9, 0.1 इज़ लक, 99.9 इज़ महिनत। बिल्कुलु। अच्छा, ॿियो हिकिड़ो कंहिं माण्हू सवाल कयो आहे त मैम मां मोटिवेट हूंदो आहियां ऐं हर 2 ॾींहंनि खां पोइ मां लेज़ी थी वेंदो आहियां, इन जो छा इलाज आहे? इन जो इलाज इहो आहे त ॾिसो, मोटिवेशन सर्टेन माण्हुनि खां, चैनल्स खां, वाक्यनि खां तव्हांखे मिली सघे थी, ऐं उहा तव्हां इन जे करे वापसि हटी था वञो जो तव्हां में कंसिस्टेंसी या डिसिप्लिन कोन्हे। बिल्कुलु आसान जवाबु इहो आहे त तव्हां कंसिस्टेंसी ऐं डिसिप्लिन, कंसिस्टेंसी इज़ द की, पोइ तव्हां पाण मोटिवेट रहंदो। सही। सिर्फ़ु मोटिवेशन सां कुझु कोन थींदो, डिसिप्लिन ज़रूरी आहे। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ो माण्हू चवे थो त मां हर रोज़ यूट्यूब ऐं इंस्टाग्राम ॾिसी करे रोज़ मां हिकिड़ो नओं करियर पंहिंजो चूज़ कंदो आहियां। छा इहो ख़्यालु हिकिड़ो नॉर्मल आहे? हा, मां सम्झां थी, नॉर्मल आहे, एक्सप्लोरेशन आहे। अगरि नौजवान छोकिरो आहे या छोकिरी इन सर्टेन एज जंहिंमें शयूं एक्सप्लोर कबियूं आहिनि, ॾिसबियूं आहिनि, हिकिड़ी शइ सिलेक्ट कबी आहे, लॻंदो आहे त हीअ सुठी आहे, पर पोइ असांजे मार्केट जी डिमांड उहा न आहे, या पाण पंहिंजो पैशन न आहे, त उहा शइ चेंज थी सघे थी। सो इट्स एक्सप्लोरेशन। ऐं पोइ जॾहिं तव्हां हिकिड़े हंधि लॻे त न, हाणे हिन कम में मूंखे मज़ो अचे थो, त तव्हां उनखे कंटिन्यू कयो। So it's not abnormal, it's quite normal. अच्छा मैम, अगरि अॼु ही पॉडकास्ट ॾिसी करे यूथ सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु चाहे त छा हूंदी उहा? महिनत सरमायो आहे, इहा यादि रखो। सरमायो आहे। अच्छा मैम, कुझु क्विक सवाल मां तव्हांखां पुछां थी। वरी अलाए कहिड़ा ॾुखिया सवाल न कजो। न, ॾुखिया न आहिनि, बिल्कुलु सवला आहिनि, सवली सिंधी में या इंग्लिश में। त टी या कॉफ़ी छा पसंदि कंदव? मां, तव्हां छा था ॾियो हाणे? जेको तव्हां पसंदि कयो। सुबुह जो कॉफ़ी ऐं शाम जो टी। ईअं न कुझु हिकिड़ो ॿुधायो, हिकिड़ो ऑप्शन। कॉफ़ी। अच्छा, बुक और पॉडकास्ट? पॉडकास्ट। अच्छा, अगरि कुझु न पॉडकास्ट त चयो, हाणे यूथ चवंदो त अड़े ही त असांखे किताब पढ़ण जे लाइ एडवाइस ई नथी करे, त पॉडकास्ट इन करे थी चवां। ॾिसो, को ज़मानो हो जो तमामु वॾा जेके फिलासफर ऐं इलाही क़ीमती किताब उहे असांजी एक्सेस में ई न हुया।
लाइब्रेरी ताईं कोन एक्सेस हुई, त हाणे पॉडकास्ट जे थ्रू तव्हां कांट तां नुत्शे, तव्हां बर्टन रसल्स या वॾा वॾा जेके फिलासफर्स या कंहिं बि फील्ड, कंहिं बि रिलेवेंट टॉपिक सां बुक्स मौजूदु आहिनि पॉडकास्ट में, उन रिव्यू। ठीकु आहे, त अॼुकल्ह मूंखे शौक़ु आहे इहो तमामु घणो। सही। पर यूथ खे बुक्स पढ़णु खपनि, ऐं मां ट्रेवल में बुक्स पढ़ंदी आहियां। अच्छा, सही। अच्छा, ज़ेप टॉक्स लाइ अगरि हिकिड़ी टैग लाइन हुजणु खपे त उहा छा हुजणु खपे? वॉइस ऑफ यूथ, छो जो यूथ जो आवाज़ आहे। बिल्कुलु। जीअं मां अॻ में शायदि इंट्रो में पाण चयोसीं, तव्हां जेको सवाल कयो उन में, त हिन जो मक़सदु छा आहे, पर्पस छा आहे। जीअं मां हाइड पार्क वारी तव्हां ॻाल्हि ॿुधाई, त ही आवाज़ आहे यूथ जो, हर क़िस्म जे यूथ जो, सॼे सिंध जे यूथ जो स्पेशली। हा, बिल्कुलु। ठीकु मैम, ठीकु। अच्छा, तव्हांजे नज़दीक सक्सेस जी छा डेफिनेशन हुजणु खपे, छा आहे, छा तव्हां मैसेज ॾियणु चाहींदव यूथ खे, अॻिते जे लाइ छा पैगाम हूंदो तव्हांजो? त हाणे भला बंदि था कयो सेशन खे, जो इहो सवाल था कयो, मां सम्झो तव्हां घणा सवाल कंदव। यूथ खे ॾिसो, असां एज़ अ नेशन अगरि मां ॾिसां न, असांजो वॾे में वॾो मसइलो आहे फोकस कोन्हे असांजो। कंहिं बि कमु, को बि कमु सिखिजे थो त माण्हू बाय द वे उन में अची था वञनि। कमु वॾो नंढो न हूंदो आहे, सभु कमु वॾा हूंदा आहिनि, उन डिग्निटी हूंदी आहे। मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे। त फोकस न आहे यूथ जो हिकिड़ी। ॿी ॻाल्हि त महिनत यूथ नथो करे, सभिनी ॻाल्हि नथी कयां, इहो सम्झिजो, इहा सभिनी ॻाल्हि कोन्हे। हुन यूथ लाइ जेको महिनत नथो करे, प्लीज़ महिनत कयो, छो जो महिनत सरमायो आहे। तव्हांखां हर शइ खसिजी सघिजे थी, पर तव्हांखां महिनत करणु केरु नथो खसे सघे। थैंक यू वेरी मच मैम, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, ऐं यकीनन यूथ हिन मां इंस्पायर थियो हूंदो। उहो त यूथ ॿुधाईंदो प्रिया, त यूथ केतिरो इंस्पायर थियो आहे। तव्हां असांखे ॿुधाइजो तव्हां केतिरो इंस्पायर थिया आहियो। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच।